अदी अदी ॾिठो ॾिठो अदा सालार जा कम मुझे खबर बताओ कयो छा थी न मुखे खबर ना है वरी छा कयो आ साला बस अदी भा थी पियो आहे सो बि वॾो न त ॾींहं जा तारा ॾेखारे छॾियासीं समझे छा थो पाण खे हिन इलाइक़े जो गुंडो आहे दादागीर आहे छा सालार खान खबर त पवे त सालार कयो छा है माण्हू मोकिले सदोरी जे मथे तां रोल लारायो अथई इन तॻे ऐं गौर मुंहिंजी इज़त में हथ विधा नदी नादिर तोखे पक का गलत फहमी थी हूंदी तगियो त सदोरी सगो मामू आ ये तॻिया ऐं फॻिया केरु थींदा आहिनि मुंहिंजी सदोरी जे मथे तां रोल लाइण वारा मां इन्हनि ॿिन्ही खे ज़िंदा कोन छॾींदुसि पर इन्हनि ॿिन्ही जो ॾोह बि कहिड़ो सॼो ॾोह हिन सालार खान जो आहे जे उन्हनि खे मोकिलियो मां समझाया थी सालार के हाँ समझण वारे ॾींहुं इहो सालार खान ॼाओ ई कोन वधी इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ पिस्टल जी गोली सां समझंदो किथे आहे मुंहिंजो पिस्टल पिस्टल किथे आहे दी नादिर बस ये न कर नादिर छेड़ो न के जा प्लीज मां तो चवां छॾ दी मूंखे मां सभु कुझु बर्दाश्त करे सघां थो पर पंहिंजी इज़त ते उफ़ बि बर्दाश्त नथो करे सघां सदोरी मुंहिंजी इज़त आहे दी नादिर ज़ाल दुनिया में ॿी बि मिली वेंदई पर भाउ कोन मिलंदई भाउ खे न मार उन सां झड़ो न कर प्लीज अदी इज़त बि हिकु दफ़ो मिलंदी आहे ॿीहर न अस्सलाम वालेकुम चाचा वरियाम अस्सलाम वालेकुम अदा वरियाम वालेकुम सलाम वरीबा अस्सलाम वालेकुम रानी जान छड़े ना हरू भरू अस्सलाम वालेकुम तू कौन मुड़ दे लाया मचड़ो न न न न इन की जरूरत काने का बराल मुखे इहो पुछणो हो तू पर आजकल रेस जे बंगले दे कोन थो अची रेस भी तुझी पुछा करे पियो तो वरियाम छो कोन थो अचे दे बंगले ते भला बुध इहो तोखे छो ॿुधायां रेस जे बंगले ते वञा न वञा मूं त ईअं ई पे पुछो पर सही रेस गोहर खां पुछा कई पे तो वरियाम बंगले ते अचे ई कोन थो ऐं वरियाम नथो अचे त बंगले में को मज़ो ई कोन्हे को चमचन जी दुआ सां जिन जे करे न असां सिर पंहिंजो तरीअ ते रखी ऐं हलियासीं उन्हनि जा मुआफ़िज़ थियासीं उहे त कांधी कोन थिया पोइ उन्हनि जी चमचागिरी छो कयूं खबरदार मां तोखे चमचागिरी करण कॾहिं बि कोन ॾींदुसि इहो मुंहिंजो जमहूरी हक़ आहे चमचन जी दुआ सां मूंखां तूं फुरे नथो सघीं वरियाम अकुल सां ॻाल्हाए ही वॾेरा कंहिंजा बि सॼण कोन थो असां हरू भरू इन्हनि वॾेरनि जे अॻियों पोयूं वतंदा फिरंदा सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।